नाज़रीन, कराची में इमाम बारगाहुनि जे मेन रस्तनि जुलूसनि जे रूटनि जी सफ़ाई सुथराई न थी सघी। सोहराब ॻोठ टाउन UC5 में क़ाइम मस्जिद ऐं इमाम बारगाह अल अब्बास अॻियां गंदगी जा ढेर लॻल आहिनि। बरसाती पाणी तलाउनि जी सूरत में जमा थी वियो, जंहिंजी नेकाली लाइ म्यूनिसिपल इंतज़ामिया को बि तहरुक न वरितो। उन हवाले सां कराची मां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, आगाह कजो, ज़िले ओभर इंतज़ामिया हिन महल ताईं इमाम बारगाहुनि जी सफ़ाई सुथराई लाइ कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि? जी बिल्कुल, मुहर्रम जो महीनो शुरू थींदे ही सफ़ाई सुथराई के हवाले से ज़िले इंतज़ामिया जे पारां के भी जेके इंतज़ाम नाहन कया विया। ही मुझे कैमरा मैन अगर अवांखे ॾेखारे सघे तो ही वो वाहिद ग्राउंड है जैसे जो आज़ादारी कई वेंदी है, सीना ज़नी कई वेंदी है, ज़ंजीर ज़नी कई वेंदी है। ही इमाम बारगाह अल अब्बास जेका है मुझे भर में जो इमाम बारगाह अल अब्बास जो हिते वज़ीर बुरई कोट में जेका क़ाइम थियल है, उन जे जेके जुलूस जा रस्ता आहिनि उन्हनि खे हिमल ताईं जो क्लियर ना कयो वियो। उन हवाले सां असां सां जो हितां जो इमाम बारगाह सदर जो अब्बास खोखर में जो मौजूद है, पान उन सां ॻाल्हि ॿोल भी कंदासीं। पहिरियों मां तव्हांजो शुक्रिया अदा कंदुमि। एतिरा मीडिया वारा रहनि था लेकिन कंहिं बि आवाज़ ना उतारी। तव्हां माशाल्लाह आवाज़ असांजी उतारो था। हींअर ॾिठो वञे त ॾिसो था पहिरीं मरम सां ॿी मरम ताईं ज़िले इंतज़ामिया या KMC जे तरफ़ां कमु थी वेंदो। DC ईस्ट खे भी एप्लीकेशनूं ॾिनियूं आहिनि, एडमिनिस्टर रमतुल्ला शेख खे भी, ऐं सभिनी खे मां ॾिनियूं आहिनि। बाबा मुंहिंजो कमु करे ॾियो, ही जाइज़ असांजो कानूनी हक़ भी आहे। त उन जे करे मां DC ईस्ट खे ऐं एडमिनिस्टर मुर्तज़ा वाब वज़ीर बल्दिया से नासिर हुसैन शाह सां ऐं मां ख़ुसूसी तौर पर रमतुल्ला शेख ऐं MC फ़हीम ख़ान से ईस्ट खे चवंदुमि त बाबा महाराज महिरबानी करे असांजा जेको बरसाति जो पाणी बीठो आहे इनखे कढियो वञे ऐं इमाम बारगाहनि जे न लाइटिंग थी आहे न अहिड़े रूट क्लियर कयो वियो आहे, त उनखे महाराज महिरबानी थींदी रूट क्लियर करे असांखे महिरबानी करे जुलूस सां पहिरियां रूट क्लियर करे ॾियो, महिरबानी। जी बिल्कुल, जो अब्बास जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं खोखर साहब जो, जो इहो चवणु आहे त हिन महिल ताणी ज़िले इंतज़ामिया जो को भी माण्हू जेको आहे हिन सफ़ाई सुथराई जे हवाले सां असां ॾे नाहे पहुतो। नई जेके हिन जुलूस जा जेके रस्ता आहिनि उन्हनि खे क्लियर कयो वियो आहे। हिन जेको आहे वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर बल्दियात साईं नासिर शाह, एडमिनिस्टर कराची मुर्तज़ा वहाब, एडमिनिस्टर जो ईस्ट आहे रहमतुल्ला शेख ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त फिलफोर जेको आहे हिन शइ जो नोटिस वरितो वञे ऐं हीउ जेको पाणी जेको बीठो आहे जिते आज़ादारी थींदी ऐं सीना ज़नी जेका थींदी आहे, ज़ंजीर ज़नी जेका थींदी आहे, उन जेके रस्ता आहिनि उन जेकी पाणी आहे ऐं जेको कचिरो पियल आहे उहो फौरी तौर ते जेको आहे खणायो वञे ऐं रस्ता जेके आहिनि असांजा क्लियर कराया वञनि। जी नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।